सगियूं लॻे सीरत जश्न ईद मिलादुल नबी जो शानदार प्रोग्राम मल्हायो वियो। ख़बर मूजिब सगियूं भरिसां ॻोठ सरदार शाहनवाज़ खान कलोड़ो में संदसि फर्ज़ंद अली गुल अब्बासी, गुलाब अली अब्बासी ऐं संदसि वालिद सरदार शाहनवाज़ खान कलोड़ो पारां संदन पंहिंजी रिहाइशगाह ते जश्न ईद मिलादुल नबी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। उन सां गॾोगॾु दुरूद तुंजीना जो कसरत सां विर्द करायो वियो, जंहिंमें ख़ुसूसी शिरकत दरगाह बिखरी शरीफ़ जा साहिबज़ादा सैयद गुलाम शाह राशिदी लाड़काणो खां अलामा बुज़ुर्ग नाले मिठू साईं दरगाह लोढ़ू शरीफ़ जा मियां अली शेर फ़कीर ऐं नात ख़्वाननि में मोहम्मद अकरम सूमरो, हमीदुल्ला आरेजो, गुलाम सरवर कलोड़ो ऐं ॿियनि केतिरनि मरहबा या मुस्तफ़ा जूं नातियूं चई वेठलनि खे झुमाए छॾियो। आख़िर में जश्न ईद मिलाद जे ताम जो बंदोबस्त करे ऐं मुल्क ऐं क़ौम लाइ ख़ैर जी दुआ घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।